बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु जी हिन क्लास में असां तव्हांजी सिंधी क्लास जो चौथो नंबर सबक़ जंहिंजो नालो आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो पढ़ंदासीं। असांजी जेका प्रीवियस क्लास हुई उन में असां तव्हांजो सबक़ नंबर 3 पढ़ियो, त अॼु जी हिन क्लास में सबक़ नंबर 4 पढ़ंदासीं। ठीकु आहे बेटा, हीउ पूरो सबक़ असां रीडिंग करण खां पोइ हिन जी जेके मश्कूं आहिनि असां उन्हनि जी तरफ़ वधंदा आहियूं। ठीकु आहे, हिन में सवाल जवाब आहिनि, 4 सवाल आहिनि। ठीकु आहे बाबा, उन खां पोइ हिन में कुझु जेको आहे सो वधीक शयूं आहिनि, जीअं त लफ़्ज़नि उन्हनि जी माना लिखी वरी जुमिला उन्हनि जा ठाहिणा आहिनि ऐं उन में कुझु ॿियूं शयूं आहिनि। ठीकु आहे बेटा, त सभिनी खां पहिरियां असां हलंदासीं पंहिंजी रीडिंग जी तरफ़, अञा सबक़ पढ़ंदासीं, उन खां पोइ वरी मश्कुनि जी तरफ़ हलंदासीं। त बिस्मिल्लाह कयूं था। सबक़ चौथों, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमाननि जो टियों ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। हू असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो प्यारो सहाबी हो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तबीयत निहायत संजीदा ऐं इंसाफ़ पसंद हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं खेनि इस्लाम जी दावत ॾिनी तॾहिं हुन बिना देर ईमान आंदो। ॿियनि असाबनि वांगुरु हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि अल्लाह ताला जे राज़पे तोड़े आम भलाईअ जे कमनि लाइ हर वक़्तु तयारु रहंदो हो। अल्लाह ताला खेसि दौलतमंद त अॻे ई बणायो हो, वेतर जो पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत नसीब थियसि त हू इस्लाम में मुसलमाननि जी ख़िदमत लाइ जानी ऐं माली क़ुर्बानी करण में अॻिरो रहियो माना हू अॻिते रहियो। ठीकु आहे, हर वक़्तु तयारु रहियो। मुसलमान जॾहिं मके शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ आया तॾहिं खेनि पीअण जे पाणीअ जी ॾाढी तकलीफ़ पेश आई। शहर जे वेझो रूमा नाले मिठे पाणीअ जो हिकु खूह हूंदो हो, जेको हिकु यहूदीअ जी मिल्कियत हो। उहो यहूदी एतिरो त ज़ालिम ऐं लालची हूंदो हो जो पाणी बि पैसनि ते विकिणंदो हो। जेको खेसि पैसा ॾींदो हो तंहिंखे पाणी भरण ॾींदो हो, ऐं जंहिं ग़रीब वटि पैसा न हूंदा हुआ तंहिंखे पाणी भरण न ॾींदो हो। ख़ासि करे मुसलमाननि सां त हिन जो वीर हूंदो हो, माना उन्हनि जो साड़ हूंदो हो हुनजो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़े सखी ऐं रहमदिल इंसान खां मुसलमाननि जी इहा हालत ॾिठी नथे थी। सो पाण पंहिंजे हणा उन यहूदीअ खे 20,000 दरम ॾेई। अच्छा, हणा लफ़्ज़ जो मतिलबु आहे पंहिंजे तरफ़ां। ठीकु आहे बाबा, पंहिंजे हणा उन यहूदीअ खे 20,000 दरम ॾेई उहो खूह ख़रीद करे मुसलमाननि लाइ वक़्फ़ करे छॾियो। ठीकु आहे बाबा, जंहिं करे मुसलमाननि खे वॾो फ़ाइदो रसियो, माना वॾो फ़ाइदो पहुतो। उन खां पोइ आहे लास्ट पंहिंजो बंदि आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी दौलत इस्लाम ऐं मुसलमाननि जे आम भलाईअ जहिड़नि कमनि में ख़र्च करे मुसलमाननि लाइ हिकु सुठो मिसाल पेश कयो। असांजे मुल्क में सरंदीअ भॼंदीअ वारनि मुसलमाननि खे बि इन ई मिसाल खे साम्हूं रखी इस्लाम ऐं मुसलमाननि जी ख़िदमत करणु घुरिजे। ठीकु आहे बाबा, त हेसि ताईं असां पंहिंजे सबक़ नंबर 4 जी मुकमल रीडिंग करे छॾी आहे। ऐं जेकॾहिं को लफ़्ज़ हिकिड़ो मिसाल तव्हांखे नथो अचे सम्झ में त तव्हां कमेंट बॉक्स में पुछी सघो था। ठीकु आहे बाबा, त हाणे असां वधूं था पंहिंजे तरफ़, जंहिंमें 4 सवाल असांखे ॾिना विया आहिनि। पहिरियां सवालनि खे पढ़ी करे उन खां पोइ इन जा जेके जवाब आहिनि उहे तव्हांखे लिखियल ॾेखारींदासीं। ठीकु आहे बाबा,
तो सवाल नंबर पहिरियों आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह ताला कहिड़ियुनि ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। सवाल नंबर 2 आहे बे में मिठे पाणीअ जे खूह जो नालो छा हो। जीम हज़रत उस्मान गनी उहो खूह कंहिंखां ख़रीद कयो हो। दाल हज़रत उस्मान गनी यहूदीअ खां खूह केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो। ठीकु आहे बाबा। त हाणे अचो त तव्हांखे हिन जा जवाब जेके आहिनि उहे ॾेखारियो। सवाल नंबर पहिरियों आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह ताला कहिड़ियुनि ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। जंहिंजो जवाब आहे हज़रत उस्मान गनी खे अल्लाह ताला इंसाफ़ सखावत ऐं रहमदिली जी ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। ठीकु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 2 आहे मिठे पाणीअ जे खूह जो नालो छा हो। जंहिंजो जवाब थींदो मिठे पाणीअ जे खूह जो नालो रोमा हो। ठीकु आहे। सवाल नंबर 3 आहे हज़रत उस्मान गनी उहो खूह कंहिंखां ख़रीद कयो हो। जवाब हज़रत उस्मान गनी उहो खूह यहूदीअ खां ख़रीद कयो हो। ठीकु आहे बाबा। हाणे सवाल नंबर 4 अचे थो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु यहूदीअ खां खूह केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो हो। ठीकु आहे बाबा। जंहिंजो जवाब छा थींदो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो खूह 20,000 दरहमनि में ख़रीद कयो हो। ठीकु आहे बेटा। त हिते असांजी बुक में जेको आहे सो 4 सुवाल लिखियल आहिनि जेके 4 हिसा पढ़ी छॾिया आहिनि। ठीकु आहे बेटा। हाणे असां हलूं था अॻिते। अच्छा ठीकु आहे बाबा। सवाल जवाब थी विया। हाणे असांजो जेको ॿियों हिसो आहे उन में चवे थो हेठियल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। हिन तरफ़ असांखे लफ़्ज़ ॾिना विया आहिनि, हिन तरफ़ असां उन्हनि जी माना लुगत मां ॾिसी करे लिखंदासीं जेका असां तव्हां लाइ लिखी रखी आहे ऐं जुमिला जेको आहे सो उन्हनि मां ठाहींदासीं। अचो त हिननि खे ॾिसूं। ठीकु आहे बाबा। हाणे जेको आहे सो असां नंबर पहिरियों लफ़्ज़ आहे गनी जंहिंजो मतिलबु थींदो अमीर। सही आहे। गनी जो मतिलबु हूंदो आहे अमीर जंहिं वटि घणी दौलत हूंदी आहे। त जुमिलो असां कीअं ठाहियो आहे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे दौलतमंद हुअण जे करे गनी जो लक़ब मिलियो। ठीकु आहे। हज़रत उस्मान खे गनी इन करे सॾियो वेंदो आहे त उहे घणा दौलतमंद हूंदा हुआ। उन खां पोइ नंबर 2 आहे पंहिंजे हणा जंहिंजो माना आहे पंहिंजी मिल्कियत मां। ठीकु आहे। पंहिंजे माल मां पंहिंजी मिल्कियत मां। ठीकु आहे बेटा। हिन जो जुमिलो कीअं ठाहियो आहे हज़रत उस्मान गनी पंहिंजे हणा मुस्लमाननि लाइ खूह ख़रीद कयो। ठीकु आहे बेटा। नंबर 3 लफ़्ज़ आहे कहल जो मतिलबु हूंदो आहे बाज या रहम। हज़रत उस्मान खे उञायल मुस्लमाननि तोड़े गैर मुस्लमाननि ते बि कहल ईंदो हो। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ सवाल नंबर जो लफ़्ज़ नंबर 4 आहे सरंदी पुॼंदी चवंदा आहियूं पहुच वारो। ठीकु आहे। जंहिंजी माना किथे पहुच हुजे सोर्स वारो माण्हू या जंहिंजी हली सघे उनखे चवंदा आहियूं। हाणे जुमिलो ठाहियो आहे त सरंदी पुॼंदी वारनि खे ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे छो त हू करे सघनि था। उन्हनि खे अलाह साईं एतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे। उन्हनि खे अलाह साईं एतिरी जेको आहे सो माना अलाह साईं तरफ़ां उन्हनि खे माना वसीलो आहे त उहे करे सघनि था। ठीकु आहे बाबा। नंबर 5 आहे वीर जंहिंजो मतिलबु हूंदो आहे दुश्मनी। ठीकु आहे बाबा। जुमिलो कीअं ठहंदो यहूदी ज़ालिम खे मुस्लमाननि सां वीर हूंदो हो त हुननि खे पाणी न ॾींदो भरणु। ठीकु आहे। उनजो जुमिलो असां हिते लिखियो आहे। नंबर 6 आहे दौलतमंद जंहिंजो मतिलबु आहे पैसे वारो। सिंपल आहे। अगरि सुठो पढ़ंदासीं त पैसा कमाए दौलतमंद थींदासीं। ठीकु आहे बाबा। हेसि ताईं असांजी जेकी सवाल जेको लफ़्ज़ हुआ लफ़्ज़ माना उहे थिया कंप्लीट। हाणे हलूं था असां अॻिते पंहिंजी मश्क जे हिसे में ॾिसूं हुन में छा आहे। ठीकु त बाबा हेसि ताईं थियो असांजो कंप्लीट। हाणे जेको आहे सो सिफ़े नंबर 11 ते असां 3 नंबर हिसो आहे जंहिंमें आहे हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। असांखे ज़िद लिखणा आहिनि लफ़्ज़नि जा। हिन तरफ़ लफ़्ज़ आहिनि हिन तरफ़ ज़िद लिखबा हिन तरफ़ लफ़्ज़ आहिनि हिन तरफ़ ज़िद लिखबा। अचो त हिननि जा लफ़्ज़ जी ज़िद पढ़ूं। जी त बाबा हिन तरफ़ तव्हांजा लफ़्ज़ लिखिया आहिनि असां हिन तरफ़ हुननि जा ज़िद आहिनि। ठीकु आहे। देर जंहिंजो ज़िद थींदो सवेर। आम जंहिंजो ज़िद छा थींदो ख़ासि। ज़ालिम ज़िद थींदो रहमदिल। उन खां पोइ ही ॿिया लफ़्ज़ आहिनि ग़रीब जंहिंजो ज़िद थींदो अमीर। सखी ज़िद कंजूस। सुठो ज़िद किनो। ठीकु आहे। 3 नंबर तव्हांजो हिसो हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो जेके तव्हांखे असां पढ़ाए छॾिया। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ नंबर 4 में आहे त सरंदी पुॼंदी ॿिटो लफ़्ज़ आहे। तव्हां अहिड़ा के बि ॿिया 5 ॿिटा लफ़्ज़ लिखी ॾेखारियो। ठीकु आहे। हीअ तव्हांजे लाइ कमु आहे। तव्हां अहिड़ा के बि लफ़्ज़ ॾिसो ऐं उहे सोच तव्हां लिखी सघो था। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां नथा लिखी सघो त पोइ कमेंट में तव्हां करे छॾियो त असां हिकिड़ी शॉर्ट वीडियो ठाहे तव्हांखे हीअ ॾेई छॾींदासीं। नंबर 5 आहे त जमा ऐं वाहिद लिखो। ठीकु आहे बेटा।
हिन तरफ़ जमा, हिन तरफ़ असांखे वाहिद लिखणा आहिनि, अहिड़े तरीक़े सां हिन तरफ़। अचो त हाणे इन्हनि खे पढ़ूं। जी त बाबा नंबर 5 में तव्हां लिखंदव जमा ऐं वाहिद लिखो। हिन तरफ़ जमा वारा लफ़्ज़ आहिनि जिन जा असांखे वाहिद लिखणा आहिनि, हिन तरफ़ जेके आहिनि वाहिद वारा लफ़्ज़ आहिनि जिन जा असांखे जमा लिखणा आहिनि। ठीकु आहे बाबा। त पहिरियों लफ़्ज़ आहे प्यारा, जंहिंजो ज़िद जंहिंजो वाहिद थींदो प्यारो। खूह जमा में आहे, इन जो वाहिद थींदो खूह। पैसा जमा में आहे, इन जो ज़िद थींदो पैसो। ऐं हिन तरफ़ हाणे असां जुदा जेके वाहिद आहिनि उन्हनि जो असांखे जमा ठाहिणा आहिनि। फ़ाइदो लफ़्ज़ आहे जेको वाहिद आहे उनजो जमा छा थींदो फ़ाइदा। तकलीफ़ वाहिद लफ़्ज़ आहे ऐं तकलीफ़ूं माना जमा थी वियो। मुस्लमान वाहिद लफ़्ज़ आहे, मुस्लमान न उनजो जमा थी वेंदो। ठीकु आहे, एसि ताईं वाहिद जमा थिया क्लियर। हाणे था हलूं अॻिते। ठीकु आहे त बाबा हेसि ताईं तव्हांजो जेको आहे सो सुफ़े नंबर 11 ते तव्हांजो मश्क वारो हिसो थियो कंप्लीट। हाणे शुरू थिए थो सबक़ नंबर 5 जेको इनशाला जल्द असांजी वीडियो ईंदी, उन में तव्हांखे इहो सबक़ जेको आहे क्लियर कराईंदासीं। त असां अॼु जी हिन वीडियो में तव्हांजो लेसन जेको आहे सॼो रीड कयो ऐं लेसन रीड करण खां पोइ इन में जेके एक्सरसाइज़िस हुयूं असां सभु ॾिठियूं पढ़ियूं ऐं जेको आहे सो इनशाला हाणे ॿी जेका नेक्स्ट वीडियो ईंदी नेक्स्ट जेको लेसन आहे उहो पढ़ंदासीं। त उमेदु आहे तव्हांखे सुठो सम्झ में आयो हूंदो ऐं जेकॾहिं वाक़ई में तव्हांखे सम्झ में आयो आहे त तव्हां वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे लाज़मी जेको आहे इंश्योर कयो त जीअं तव्हांखे जेके ईंदड़ वीडियोज़ आहिनि उहे तव्हांखे मिली सघनि। ठीकु आहे बेटा, त ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम।